हाईलाइट से वठी आगाह किया वहाँ के शिकारपुर में वफाकी वज़ीर शाह महमूद कुरैशी हकूक़ सिंध मार्च के ख़िताब किया है। शाह महमूद जो चवण आहे त एक पैगाम नरेंद्र मोदी ऐं ॿियो पैगाम बिलावल भुट्टो खे ॾियणु चाहियां थो। मोदी 3 साल अॻु अगराई करे पाकिस्तानी सरहदुनि ते हमला कया। असां अभिनंदन खे चांहि जी प्याली पियारे वापसि माणियो। मकानी चूंडुनि में KP में PP खे हिकु सीट बि न मिली आहे। शाह महमूद जो चवणु आहे त कराची में बदअमनी जा ज़िम्मेवार IG आहे। SSP कंहिं ताबे आहिनि। कराची जे माण्हुनि खे ॾींहं ॾिठे जो हथियारनि जे ज़ोर ते फुरियो ऐं लुटियो पियो वञे। शाह महमूद कुरैशी जो चवणु हो त अॼु कराची मां निकिरंदड़ माण्हू सभ खां पहिरियां सिंध हुकूमत खां अमन अमान बाबति सवाल कनि। सिंध जे आवाम खे चवां थो त पीपुल्स पार्टी जो मुक़ाबिलो PTI कंदी। इन जा तफ़सील वठंदासीं। शिकारपुर मां लाइन ते मौजूदु आहे रशीद ॼामड़ो। रशीद, आगाह कजो, शाह महमूद कुरैशी हकूक़ सिंध मार्च खे ख़िताब कियो आहे, छा चवणु आहे वधीक शाह महमूद जो? जी बिल्कुल, PTI अॻवान शाह महमूद कुरैशी अॼु शिकारपुर जे चूंडियल MNA लखी गुलाम शाह जे तक तां घोषबख्श महर ऐं असांजे सिंध असेंबली जो जेको मेंबर आहे शहरयार ख़ान महर ऐं उन्हनि जे ॻोठ पहुची ऐं हुते हज़ारनि जे तादाद में जेके माण्हू हुया हुते पहुता। शाह महमूद कुरैशी ऐं हुते आवाम खे ख़िताब कयो ऐं ख़िताब में जेके हुन जो त पीपुल्स पार्टी पूरे सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे इदारनि खे, सिंध जे खज़ाने खे जेका लुटमार कई आहे ऐं असां हुननि खां रुपए जो जेको हिसाब किताब वठंदासीं। ऐं हुन वधीक इहो बि चयो आहे त पीपुल्स पार्टी जेकॾहिं असांजी सिंध जे अंदरि रस्ता रोक कंदी त असां उन्हनि रस्ता रोकनि जो बि पिणु पाण असां हिसाब कंदासीं। ऐं ॿिए तरफ़ उन्हनि इहो ऐलान कयो त अगरि पाकिस्तान पीपुल्स पार्टी पंजाब जे तरफ़ या इस्लाम रुख करे थी त असां उन्हनि जो जेको एहतिजाज में जेको जाइज़ हूंदो हुन में का बि रुकावट जेका न बणिबा बसि। हिन वक़्तु जेको शाह महमूद कुरैशी जेको काफ़िलो आहे ऐं उन्हनि सां गॾु जेको आहिनि अली ज़ैदी ऐं मुबीन जतोई, असद उमर ऐं अली मादिल जेके शिकारपुर पहुची आहिनि ऐं कुझु घड़ियुनि खां पोइ जेके आहिनि ही गदकोट तरफ़ रवाना थींदा। जी ठीकु आहे रशीद, वरी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।